इसराइली फौज जो रफ़ा में पनाहगीर कैंप ते वॾो हमलो बमबारी सबब 240 फ़लस्तीनी शहीद, केतिराई ज़ख़्मी। शहीदनि में औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंग शामिल। इसराइली बमबारी सबब रफ़ा जे पनाहगीर कैंप खे बाहि विकोड़े वई। वॾे अंग में शहादतूं सड़न सबब थियूं। ज़ख़्मियुनि मां केतिरनि जी हालत ॻणती जोगी। इसराइल दावा कई आहे त रफ़ा में हमास जे हिक कंपाउंड ते हमलो कयो, जिथे हमास जा अहम अॻुवाण तरसियल हुया। 7 अक्टूबर खां हेल ताईं इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियनि जो अंग 36,000 खां वधी वियो। फ़लस्तीनी मुज़ाहिमती तंज़ीम हमास जा तल अबीब ते रॉकेट हमला। इसराइली गादी वारे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 15 धमाका ॿुधा विया और रॉकेट हमलनि खां पोइ इसराइली तल अबीब में कमर्शियल उॾामूं मुअत्तल करे छॾियूं। अमरीका में तूफ़ान तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ हादसनि में 11 ॼणा अजल जो शिकार। अमरीकी रियासतनि टेक्सास, आर्कनसास ऐं ओक्लाहोमा में तूफ़ान ऐं विचोड़ा आया। तूफ़ान सबब रियासतुनि जो वॾो हिसो बिजली खां महरूम थी वियो। फ़ौतियुनि जो अंग वधण जो ख़दशो, रेस्क्यू ऑपरेशन जारी। सिंध सूदो सॼे मुल्क में लिंग साड़ींदड़ गर्मी हिकु ॿियो रिकॉर्ड तोड़े छॾियो। आज ॾींहुं मौज दड़े 53 डिग्री सेंटीग्रेड मुल्क जो सभ खां गरम तरीन इलाइक़ो रहियो। जेकबाबाद में गर्मीपद 52, दादू में 51 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। नवाबशाह, सखर, लाड़काणे ऐं खैरपुर में गर्मीपद 49 डिग्री सेंटीग्रेड थी पहुतो। सखरन में 47, हैदराबाद में 44 ऐं कराची में 36 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त मुल्क जा अक्सर मैदानी इलाइक़ा अॼु बि सख़्त गर्मी जी लपेट में हूंदा। आउं पाण पुट नसरुल्लाह गडाणी जे क़तल केस में फरियादीण थींदसि। ॿिए पुट खे केस में फरियादी करे खेसि मारणु नथी चाहियां। शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणी जी अमड़ पुट जो क़तल केस दाख़िल करण लाइ मीरपुर माथेलो थाणे ते पहुची वई। संदसि चवणु आहे त असीं मलाइक नाहियूं जो असांखे ख़बर हुजे त नसरुल्लाह खे कंहिं मारियो। माई जिंदो जी आं, ॾाटरे खणी हुननि जो सिर लाहींदसि। शहीद नसरुल्लाह गडाणी जो भाउ याकूब पंहिंजी अमड़ खे थाणे तां वापसि घर वठी वियो। ॿिन्ही जो चवणु हो त सलाह मशवरो करे केस दाख़िल करायो वेंदो। सॼी सिंध में सहाफ़ियुनि, सियासी समाजी कॉम्पस तुरियुनि ऐं शहरियुनि पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी। शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे केफ़र किरदार ते पहुचाइण जो मुतालबो। सामूंडी तूफ़ान रिमल बांग्लादेश जी सामूंडी पट्टी सां टकराइजण बाद भारतीय रियासत ओलह बंगाल सां टकराइजी वियो। सामूंडी पट्टी ते 120 किलोमीटर जी फ़ी रफ़्तार सां हवाऊं घुलण लॻियूं। तूफ़ान रिमल सबब कोलकाता एयरपोर्ट ते फ्लाइट ऑपरेशन मुअत्तल। बांग्लादेश जे सामूंडी पट्टी वारनि इलाइक़नि में 10 लख माण्हुनि जी लॾपल आहे।